अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां शेर चोर जमाल जा मसला। जीअं हिते खोड़ सारा मसला आहिनि। हिते जो जेको लाइट जो सिस्टम सही कोन्हे ऐं मास्तर हिते अचनि कोन था, पढ़ाई कोन था कनि। ऐं जीअं त साइकिल वारो माण्हू मोटरसाइकिल में हलाए, मोटरसाइकिल वारो माण्हू साइकिल में हलाए, घड़ा घड़ी अटो 140 रुपया 160 रुपया गरीब माण्हू अटो कोन वठे आए रुको हिन बात ते रखियो मुरी पाड़ फलाणो कोने मोटरसाइकिल कोने हिन कोने चंपो उते ठोके न कुजाणो अटे जे बारे में चओ न गरीबन सां ज़ुल्म करो कयो अटे जे बारे में तेल बाबा जीअं त हिते साइकिल वारो माण्हू मोटरसाइकिल में हलाए, मोटरसाइकिल वारो माण्हू साइकिल में मो तो नहीं साइकिल जो अटे जो चओ अटो बाबा वञ महिरबानी इंटरव्यू करे वञ केड़ो इंटरव्यू वञ बाबा इंटरव्यू ये गटर फलतल में आई हिते तो मार मार मथे मारो कारो अटे जी गाल जो तो करिए आंखे ते माल पानी मिले तो हणो वात में माटी बाबा बैठायो इंटरव्यू बाबा इंटरव्यू भी वाले यार इंटरव्यू पहले हक सच ना था तो को गरीबन जा एडो जुल्म गरीबन जा बच्चा भूखन में मरन हां तेल टेसो त नहीं पेतो बाबा तो असा के गरीबन असा मथा पटियो किना वजो हक सच ना था तो को रुगो रुशिवत घर माल वठो खायो गाला थोरो वञ बाबा वञ चवण वञ बाबा जी तो लाइट अचे कोनी हिते सही पलका हलन नथा माण्हू एसिल लाइट भूख में निंड के खाई थी अटे जी गाल लगा करो कखे निंड आई थी बाबा तू हाणे वञ जान छॾ इंटरव्यू को तो कर अरे मत तू ॻाल्हाए नादरीन हे जेको बि तव्हांखे ॿुधाए पियो आऊं तव्हांखे ॿुधायां थो ख़ुदा जो कसम मुंहिंजो ही आवाज़ परे परे ताईं पुॼायो माण्हुनि खे अटो कोन मिले गरीब माण्हू बचा भुखनि में पिया मरनि अलाह जे नाले रसूल खे मञो अटो सस्तो कयो भले अटो सस्तो कयो।